केॾो खाए केॾो असां वटि गैस असां वटि अचण वञण जो एयरपोर्ट असां वटि रोज़ ठहनि था नोट असां वटि पोइ बि आहे खोट असां वटि केई ॾिसो फाथा आहिनि के त भॼन लाइ आदत आहिनि कोई किला कोन मरे थो हर को पंहिंजा पेट भरे थो हिते सभु को थो शेर सॾाए त सिंधी मिली केरु थो खाए ऑफिसर जनरल असांजा फसुल थी विया भेल असांजा लाह त निकिरी आहे हेल असांजा रोज़ चढ़नि था तेल असांजा विज़िट ते जो आयो आहे पाणी सॼो ढंढ में लाहे तंहिंसां को बि कोन ॻाल्हाए हर को वेठो आहे पाण लिकाए अहिड़ो ॿियो आहे हुकुम हलाए त सिंधी मिली केरु थो खाए अरे चओ त लोड शेडिंग खे बि 10 साल आहे स्वाब ख़तमु थी अञा न आहे लोड शेडिंग खे बि 10 साल आहे साब ख़तमु थी अञा न आहे अॼु बि असांखे ऊंद आहे मुल्क में बाक़ी रहियो छा आहे बाबरा वारनि बि घटि न कई आहे 10,000 बिल बि ॾेई विया इहो पीआरियो ईअं बि चई विया कुंडीअ वारनि साण ठही विया एसी वारनि सां छॾियऊं ॻाल्हाए त सिंधी मिली करे अगरि को त पघारूं रख खणे थो को बि वेठो को त पघारूं रख खणे थो को बि वेठो ॾींहं गणे थो जो बि मिले तंहिंखे माल वणे थो मिसकिन त कंहिंखे बि कोन वणे थो अॼु मिसकिन खे मज़दूरी कान मिली आहे ख़ाली आयो घर हली आहे बच्चा वेठा ॾिसंदा दर त बाबो आयो आहे ख़ाली घर जंहिंखे खाइण लाइ दाणो विटाए त सिंधी मिली केरु खाए एसिन में जन उमिरि गुज़ारी रब जे दर ते कयूं नज़ारी एसिन में जन उमिरि गुज़ारी रब जे दर ते कयूं नज़ारी ॿिन्ही तो सां ॾिनो कोन सुठो को ईंदो मारी अॼु ज़मीन जे मथां आहीं तॾहिं कंहिंखे कोन थो भाई नेठि ज़मीन जे हेठि ईंदे सिर अकेले जवाबु ॾींदे इमाम दी नथो अलाह हलाए त केरु थो ॻाए नारायो पर फिका जो वग़ैरह साईं चो चो तुंहिंजो कमु कयूं था